अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोट की कादी अयाज कलवाल की खबर मूजिब हयात पिताफी जे घोट नई वाही जे रहवासी गुलाम मुस्तफ़ा महर पंहिंजे साथियन खुदा यार महर सनाउल्ला महर सां गॾिजी मीरपुर माथेलो DHQ प्रेस क्लब पहुची हयात पिताफी पुलिस चौकी इंचार्ज अमीन फारूकी खिलाफ़ एहतजाज कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई। गुलाम मुस्तफ़ा महर चयो त 3 ॾींहं पहिरियां 9 नवंबर ते आऊं हयात पिताफी में साड़ियूं खपाइण वियुसि त चौक ते पेट्रोल पंप वटि चौकी इंचार्ज अमीन फारूकी पंहिंजे सिपाही आबिद गबोल सां गॾु मूंखे पकड़े हिकु वीरान जॻह ते वठी वियो। 3,08,000 रुपया खसे वरिता ऐं 3 ॾींहं मुसलसल मूंखे मुख़्तलिफ़ हंधनि ते यरगमाल बणाए रखियो ऐं हाफ़ी करण जूं धमकियूं ॾींदे चवंदो रहियो त तोखे आज़ादु हिकु शर्त ते कंदुसि त ख़ामोश रहंदे। 3 लाख बाबति कंहिंखे शिकायत न कंदे आख़िरकार मुंहिंजे वारसनि राजूणी कोशिश बाद मुंहिंजे वारसनि खां 50,000 रुपया रिश्वत वठी बाद में आज़ाद चयो त आऊं SSP घोटकी DIG सखर सुमैत आला अख़्तियारनि खां मुतालबो थो कयां त खुदारा नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन सूबेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखां फुर थियल 3,08,000 रुपया रोक रक़म ऐं 50,000 रुपया आज़ादी लाइ वरितल रिश्वत वापसि ॾियारी वञे।